नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त 6 अक्टूबर योम दिफ़ा पाकिस्तान जे ॾियारे ते डिफेंस ऐं स्पेस काउंसिल ऑफ पाकिस्तान ज़िले ठठे ऐं डिफेंस स्पेस काउंसिल ऑफ पाकिस्तान यूथ विंग पारां भरपूर नमूने मल्हायो वियो। अॻुवाण पारां रैली कढी पाक फ़ौज जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कई वई। दिफ़ा जे शहीद जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ अवामी प्रेस क्लब मकली अॻियां इस्तक़बालिया कैंप लॻाई हुई, जंहिंमें शहरनि वॾे अंग में शिरकत करी पाक फ़ौज जे शहीदनि जवाननि खे ख़राज तहसीन ऐं सुर्ख सलाम पेश कयो वियो। अॻुवाण चयो त 6 अक्टूबर 1965 वारी जंग में पाक फ़ौज मुल्क जी सरहदनि जो दिफ़ा करे पूरी दुनिया में साबित कयो त पाक फ़ौज पंहिंजी सरहदनि जो दिफ़ा करण अमली तौर ॼाणे थी। हिन वक़्त बि पाक फ़ौज जा जवान सरहदनि ते मुल्क जी हिफ़ाज़त लाइ मौजूद है। रैली में दिफ़ा अमन काउंसिल यूथ ऐं मदर विंग ज़िले ठठे तरफ़ां मोहम्मद हनीफ मेमण, मोहम्मद अली खटक, जावेद लतीफ़ मेमण, अली शेर काज़मी, अब्दुल हफीज़ हिंगोरजी जी अॻुवाणी में रैली कढी योम दिफ़ा जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।